बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझा दोस्तों साथियों अस्सलाम वालेकुम। आऊं हुसैन अब्बास। सिंध में तालीम इंतहाई महांगी थींदी पई वञे। वरी उन महांगाई तालीम में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जहिड़ो करप्ट तरीन इदारो, प्राइवेट स्कूल ऐं सिंध जा तइलीमी इदारा ऐं जेके बोर्ड्स आहिनि जिन में मार्कूं विकिरो थींदियूं रहंदियूं ऐं ग़रीब ऐं मिसकीन जे ॿारनि जो जेको हक़ु आहे उहो मरंदो रहे थो। तालीम पढ़ाइणु ॾाढो ॾुखियो अमल आहे। रातियुनि जूं रातूं उजागा करणा पवनि था, जवाननि तां हथ खणणा पवनि था ऐं कई हसीन जवानियूं कमीशन इम्तिहान जे ॾियण जे चकर में पंहिंजा ख़ूबसूरत ॾींहं बि गुज़ारे ऐं विसारे छॾनि था। हाणे ख़बरूं पियूं आहिनि जीअं जीअं तइलीम में गोबियूं नज़र अचनि पियूं, पेपर लीक थियनि पिया, अमीर माण्हुनि खे जेको आहे घर वेठे उन्हनि जा इम्तिहान थियनि पिया। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जहिड़ो गंदो चकुलो इदारो जिथे पैसा ॾे ऐं नौकिरी वठि, जिथे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हाणे अमीर माण्हुनि जा ॿार नौकिरी वठी सघनि था, ग़रीब जे लाइ तइलीमी इदारनि जा दर बंदि आहिनि। ख़बरूं पियूं आहिनि ख़बरूं इहे हलनि पियूं त सिंध जी मशहूर ॻाइणी फaizaali कमीशन जो इम्तिहान पई ॾिए। faizaali त टको बि पढ़ियल कोन्हे त कमीशन जो इम्तिहान कीअं ॾींदी। उहा जेका सॼो ॾींहुं ॻाए थी पई, हूअं त उन ते MNAs, मिनिस्टर, सिंध काबीना, सिंध जी ब्यूरोक्रेसी, अमीर माण्हू वॾा महिरबान रहिया आहिनि। उन्हनि जी शफ़क़त जो हथु हमेशह फ़ाइज़ा ते रहियो आहे। पर फ़ाइज़ा जो मुड़ुसु हाणे ब्यूरोक्रेट आहे। फ़ाइज़ा चाहे थी त आऊं बि हाणे ब्यूरोक्रेसीअ में अचां, आऊं बि राग सां गॾोगॾु क़ौम ऐं मुल्क जी ख़िदमत कयां। उन करे हुन बि फ़ैसिलो कयो आहे faizaaliअ त आऊं कमीशन जो इम्तिहान ॾियां। कमीशन जो इम्तिहान कीअं ॾींदी? कमीशन जे इम्तिहान ॾियण वारनि जूं त ज़िंदगियूं ॻरी वेंदियूं आहिनि। हीअ छोकिरी कीअं ॾींदी? छाकाणि त सिंध पब्लिक सर्विस कमीशन पैसा खणी अचो, जहिड़ी वणे ओड़ी नौकिरी वठो। faizaali इहो फ़ैसिलो कयो आहे त आऊं कमीशन जो इम्तिहान ॾींदसि ऐं हाणे इहा कमीशन जो इम्तिहान ॾेई यकीननि इहा वॾी ब्यूरोक्रेट थींदी ऐं faizaali बि 50-60 लख ॾींदी, 1 करोड़ रुपया ॾींदी। उनजे लाइ का वॾी ॻाल्हि न आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा दरवाज़ा खुलियल आहिनि पैसनि वारनि जे लाइ। पैसा खणी अचो, जेका वणेव नौकिरी वठो, चाहे सिंध जा मुख़्तियारकार थियो, AC थियो, DC थियो, कमिश्नर थियो, छा बि थियो, पैसा खणिजो। जॾहिं faizaali जहिड़ियूं ॿियूं सिंगर्स ऐं ॿिया अमीर माण्हू ईअं पैसनि ते नौकिरियूं वठंदा रहंदा त पोइ ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि जी हक़ तलफ़ी थींदी रहंदी। ऐं सम्झां थो त जॾहिं इहे नौकिरियूं इन्हनि माण्हुनि खे मिलंदियूं त पोइ ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि जा ॿार काॾे वेंदा? उन करे आउं चवां थो त लानत मोकिलींदा कयो अहिड़े सिस्टम ते। तव्हां वोट ॾियो था, उन वोट ॾियण जी सज़ा आहे इहा तव्हांखे। इहो वोट जॾहिं तव्हां मीरनि पीरनि वॾेरनि जागीरदारनि खे ॾियो था, इहो वोट जॾहिं तव्हां 15 सालनि खां पीपल्स पार्टीअ खे खणी हलायो था, खणी शर्म त तव्हां ग़रीबनि खे बि कोन थो अचे। ॿुधी त तव्हांखे बि मरणु खपे जे हिन सिस्टम खे फॉलो कयो था, वोट बि ॾियो था ऐं पोइ तव्हांजी हू टूई बि हणनि था। उन करे बहितर इहो आहे त इन सिस्टम सां इनकार कयो, इन सिस्टम खे फॉलो न कयो, इन सिस्टम सां बग़ावत कयो। नवनि माण्हुनि खे चूंडियो, नवां माण्हू अॻिते आणियो ऐं बग़ावत कयो। पुछो, सवाल कयो न पंहिंजे वॾेरे खे जंहिंखे वोट ॾियो था, पुछीसि न त असांजी तालीम कीअं विकिरो थी वई। उन खां पुछंदो कोन, वञा बूट चटींदो ऐं पोइ रड़ियूं कंदो त जी पेपर विकामी वियो, असां छा कयूं। उन करे आउं सम्झां थो त सिंध जे तइलीमी इदारनि जी ॿेड़ी मुकमल तौर ते ॿुॾी चुकी आहे। faizaali कमीशन जो इम्तिहान ॾेई तव्हांजी ख़िदमत कंदी।